अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। तो यूनिवर्सिटी ऑफ सिंध जामशोरो तरफ़ां प्री एंट्री टेस्ट 2025 जी डे फर्स्ट जी एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट अनाउंस कई वई आहे। जेके बि कैंडिडेट फर्स्ट डे में एंट्री टेस्ट में अपीयर थिया हुआ उहे पंहिंजी रिज़ल्ट ॾिसी सघनि था। त उन जे लाइ तव्हांखे URL सर्च करणो पवंदो sutc.usin.edu.pk जेको यूनिवर्सिटी ऑफ सिंध जी टेस्टिंग सर्विस जो ऑफिशियल URL आहे। असां सर्च कयूं था ऐं हलूं था ॾिसूं था कीअं तव्हां रिज़ल्ट ॾिसंदा। ही तव्हां ॾिसो असां सर्च कयोसीं sutc.usin.edu.pk। जीअं ई असां सर्च कंदासीं त ही असां सिंध यूनिवर्सिटी जी टेस्टिंग जी सर्विस जी वेबसाइट ते अची वियासीं ऐं ही ॾिसो प्री एंट्री टेस्ट एडमिशन टू द बैचलर डिग्री प्रोग्राम यूनिवर्सिटी ऑफ सिंध हेल्ड इन डे 1। त ही रिज़ल्ट अनाउंस थी वई आहे। अनाउंस रिज़ल्ट में अचे थो। हिते तव्हां रिज़ल्ट में अची करे जीअं हिते रिज़ल्ट ते आयासीं त ही ॾिसो हितां असां सिलेक्ट कंदासीं ऐं ही प्री एंट्री टेस्ट हेल्ड। हाणे हिते जीअं असां सिलेक्ट कंदासीं ही हिते अचे थो सीट नंबर। हिते तव्हां पंहिंजो सीट नंबर लिखंदा। फॉर एग्ज़ाम्पल जंहिंजो जेको सीट नंबर आहे, लाइक असां 1 सीट नंबर सर्च कयूं था त ही ॾिसो रिज़ल्ट अची वई। ईअं ई तव्हां जो जेको बि सीट नंबर आहे उहो तव्हां पंहिंजो सर्च करे ऐं तव्हां रिज़ल्ट चेक करे सघो था। ही ॾिसो असां ॿियो हिकिड़ो सीट नंबर सर्च कयूं था त ही ॾिसो ईअं रिज़ल्ट अची वई। ईअं तव्हां पंहिंजो सीट नंबर लॻाए सिंध यूनिवर्सिटी एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट सर्च करे सघो था। उम्मीद कयूं था तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध तरफ़ां प्री एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट अनाउंस कई वई आहे। मज़ीद इन्फॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।